नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे गमबट खां ख़बर ॾींदा हलूं त सूफी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जो 198 उर्स मुबारक जे ॿिए ॾींहं जे मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह दरगाह ते पहुची दरगाह जी सजादा नशीन ख्वाजा अब्दुल हक फारूकी सां गॾिजी दरगाह ते चादर चाढ़े ऐं दुआ घुरी। चादर चाढ़ण खां पोइ सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत अवाम जी भलाई लाइ ईद खां पोइ वफ़ाक हुकूमत ख़िलाफ़ एहतजाज जेको बि फ़ैसिलो कंदी उहो क़यादत सां गॾु हूंदा। हिन चयो त तब्दीली सरकार बिजली गैस तेल जो महांगो करे अवाम ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो। संदसि चवणु हो त लाड़काणे में HIV जा जेके बि केस साम्हूं आया आहिनि इहे गिणती जोगी आहिनि। सिंध हुकूमत वॾे पैमाने ते अमली तरह कमु करे रही आहे। वॾे वज़ीर चयो त HIV जे मरीज़नि में मुब्तला मरीज़नि जे इलाज लाइ सिंध हुकूमत पारां बजट रखी वई आहे। हिन चयो त अमन व अमान जी सूरत हाल खे क़ाइमु रखण लाइ 2002 जो कानून बहितर आहे। पंजाब में वॾे पैमाने ते पुलिस डिपार्टमेंट में बदिलियूं थियूं आहिनि। हू कोशिश कंदा आहिनि त सिंध में अमन अमान बहाल कयो वञे। हिन मौक़े ते हज़रत सचल सरमस्त जे सजादा नशीन ख्वाजा अब्दुल हक फारूकी, औक़ाफ़ खाते जे सूबाई वज़ीर फिदा हुसैन ॾेरे, MNA सैयद जावेद अली शाह, गम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी, वॾे वज़ीर जी ख़ासि मददगार हाजी नवाब खान वसाण, MPA मनवर अली वसाण, डिप्टी कमिश्नर खैरपुर मोहम्मद नवाज़, एडिशनल डिप्टी कमिश्नर रियाज़ हुसैन वसाण ऐं ॿिया मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।